दूरदर्शन जे तरफ़ां अॼु हिन सिंधी प्रोग्राम सिंधी सरवेच में तमामु नाज़रीन जो हार्दिक स्वागत आहे। सिंध संतनि दरवेशनि पीरनि फ़क़ीरनि जी भूमि आहे। सदियुनि खां हिंदू मुस्लमान गॾु रहनि था भाईचारे जे माहौल में। हिंदुस्तान जे सेक्युलरवाद जी जेकॾहिं सही दर्शन करणो आहे त सिंधी जीवत मां उहो पसी सघिजे थो पियो। सिंधियुनि जो आज़ादीअ जे दौरान ॾिनल योगदान, आज़ादीअ खां पोइ विरहाङे जो दर्द, विरहाङे जी दरबदर थियण जो जेको असांजो अनुभव थियो, या पाण खे वरी वसाइण लाइ कयल कोशिशूं, न सिर्फ़ कोशिशूं पर भारत जे नए निर्माण लाइ ॾिनल योगदान, नवां तइलीमी अदारा खोलणु, अस्पतालूं खोलणु, तइलीम जे खेत्र हॉस्पिटल्स ऐं उन खां अलावा हुनर, फाइन आर्ट, धंधे वापार में, वणज वापार में, हर खेत्र में सिंधी सपूतनि पंहिंजो हिकु महत्वपूर्ण हिकु ऐतिहासिक योगदान ॾिनो आहे। इहो सुनहरी इतिहास वक़्त जे दज़ में ग़ाइब न थी वञे, इन लिहाज़ खां दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन अॼु जो ही प्रोग्राम सिंधी सरवेच, जंहिंजे मार्फत असां सिंधी समाज जे चंद शख़्सियतुनि जी मुलाक़ात कंदे इन समूरे इतिहास खे हिफ़ाज़त सां रखण जी कोशिश करे रहिया आहियूं। ऐं अॼु जी असांजी मुलाक़ात आहे डॉक्टर सुरेश आडवाणी, जेके हिन वक़्तु जसलोक हॉस्पिटल में कैंसर डिपार्टमेंट जा हेड आहिनि। त अचो मिलूं दुनिया जे मशहूरु ऐं मारूफ़ डॉक्टर सुरेश आडवाणी सां। साईं, तव्हांजो हिते स्वागत आहे। थैंक यू। डॉक्टर साहब, सभ खां पहिरीं असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त सिंध सगोरी जे कहिड़े हिसे में तव्हां जनमु वरितो, तइलीम पिरायो ऐं तव्हां उते वॾा थिया? मूंखे सिंध जी बिल्कुलु यादगिरी कोन्हे। तव्हांजो जनमु कॾहिं? मुंहिंजो जनमु 1 अगस्त 1947 में थियो, आज़ादी जे दौर वारे में। ऐं 15 अगस्त मुंहिंजे पेरेंट्स मूंसां गॾु असां इंडिया में भारत में शिफ्ट कयो। त मूंखे सिंध जी त यादगिरी कोन्हे। कराची में रहंदा हुया। मुंहिंजी मदर मूंखे जीअं ॿुधाईंदा हुया भई मुंहिंजी मदर सखर मां हुई ऐं मुंहिंजो फादर कराची मां हुयो। ऐं उते उहे बिज़नेस उन्हनि जो, मुंहिंजे फादर जो बिज़नेस हुयो। ऐं जीअं पार्टीशन थियो त असां शिफ्ट करे पहिरियों देवलाली में रहंदा हुआसीं। ऐं मूंखे अञा ताईं देवलाली जी थोरी घणी यादि आहे, पर उन खां पोइ असां धुंधली यादगिरी हूंदी तमामु थोरी। त तव्हांजो तालीम जेको आहे उहो सॼो भारत में, सॼो इंडिया में। किथे तव्हांजो तालीम थियो? हिते घाटकोपर में जी सिंध कास्मापोलिटन हाई स्कूल, सिंधी मीडियम स्कूल में असां सॼी तइलीम वरिती स्कूल जी, जंहिंमें SSC पास कई। ऐं उन खां पोइ मां पंहिंजो कॉलेज एजुकेशन सोमैया कॉलेज में कयो। ऐं उन खां पोइ मेडिकल एजुकेशन JJ हॉस्पिटल ग्रैंड मेडिकल कॉलेज में कयो। ऐं उन खां पोइ वरी मां लंडन में रॉयल मार्स्टन हॉस्पिटल जी, ऐं ॿियो USA में सियाटल में फ्रेड हॉचिंसन कैंसर रिसर्च सेंटर, जिते मां पंहिंजो वधीक तजुर्बो कयो, स्टडी कयो मेडिकल फील्ड में, कैंसर फील्ड में। ऐं उन में ब्लड कैंसर, बोन मैरो ट्रांसप्लांटेशन जो इहो सॼो मुंहिंजो जेकी स्टडीज़ थी आहे इहो सभिनी हंधि। तव्हां कैंसर जी ही छो फील्ड, उहो खेत्र छो चूंडियो? कुझु ख़ासि वजह हुई? जीअं मूंखे लॻो उन्हनि ॾींहंनि में कैंसर जे फील्ड में घणो कुझु ट्रीटमेंट न हुई। इहा 1970-74 जी ॻाल्हि आहे। ऐं ईअं लॻे पियो भई हिन में तमामु नयूं न्यू थॉट्स ऐं रिसर्च तमामु स्कोप ॾाढो घणो आहे। ऐं उन में तमामु चैलेंजिस बि तमामु घणियूं हुयूं। त उन जे करे हिन फील्ड में पर्टिकुलरली पहिरियों मां ब्लड कैंसर में एंट्री थी ऐं उन में एक्सपीरियंस मिलियो। ऐं उन खां पोइ त सभिनी कैंसर्स में, सभिनी शाखाउनि में तव्हां कार्य कयो। उन में सॼो मां पूरो। तव्हांखे जेतिरा क़दुरु मूंखे ॼाण आहे त 8 साल जी उमिरि में ई पोलियो जो शिकार थिया। त उहा जेका कमज़ोरी या उहा जेका कमी किथे तव्हांखे अड़चन पैदा कई? मुंहिंजी सॼी एजुकेशन पोलियो थियण खां पोइ
स्कूल में त चङी तरह थी वेंदी हुई, उन में व्हीलचेयर ते मां सभु कुझु एजुकेशन वरिती, कॉलेज में बि व्हीलचेयर में ई एजुकेशन वरिती। बाक़ी जॾहिं मेडिकल एजुकेशन जे लाइ मां अप्लाई कयो तॾहिं तमामु घणी ग्रैंड मेडिकल कॉलेज में त जीअं मुंहिंजो ग्रेड त तमामु सुठो हुयो, पर एडमिशन में मेडिकली अनफिट पहिरियों कयूं। उन खां पोइ मां ॾाढो घणो कोशिशि कई गवर्नमेंट लेवल ते, कोर्ट में, ऐं उन मां अल्टीमेटली उन्हनि मूंखे पंहिंजे रिस्पॉन्सिबिलिटी ते भई चऊं भई सॼो कोर्स भई तव्हांखे पूरो करिणो पवंदो ऐं तव्हां भली कयो त तव्हांखे मिली वेंदो। ऐं उहो तव्हां पूरो करे ॾेखारियो ऐं हिकु मिसाल क़ाइमु कयो ऐं हिकु प्रेरणा जे ज़रिए तव्हां सभिनी खे इहो ॿुधाए सघिया त काई बि शइ कंहिं बि महकम इरादे खे रोके नथी सघे पई। हा, उन खां पोइ त काई तकलीफ़ न थी ऐं सभु कुझु ट्रैवल ऐं सभिनी हंधि एक्सपीरियंस वठण में बिल्कुलु काई तकलीफ़ न थी ऐं तमामु। सभ खां पहिरीं कैंसर जे लाइ तव्हां कहिड़े हॉस्पिटल सां नातो ॻंढियो? पहिरियों मां टाटा मेमोरियल हॉस्पिटल बॉम्बे में जॉइन कयो 1974 में। उन खां पोइ मां UK ऐं USA में एक्सपीरियंस वरितो ऐं उते मां हिकिड़ो न्यू फील्ड मेडिकल ऑन्कोलॉजी उनखे चवंदा आहियूं, जेको मेडिसिन जे ज़रिए कैंसर खे कंट्रोल कबो आहे, उन्हनि सां उन फील्ड में मां पंहिंजो सॼो डेवलप कयो। इहो फील्ड इंडिया में तॾहिं उनजो कुझु हुयो ई कोन, त मुंहिंजे इंट्रेंस सां सभु कुझु इहो डेवलप थी वियो ऐं उन खां पोइ वरी असां बोन मैरो ट्रांसप्लांट बि एस्टेब्लिश कयो 1981 में। पहिरियों दफ़ो इंडिया में बोन मैरो ट्रांसप्लांट बि असां शुरू कयो। उन खां पोइ मल्टीपल ॿिया बि सेंटर अॼुकल्ह तमामु सुठा थी विया आहिनि। बोन मैरो जेका ट्रांसप्लांटेशन, हा, उहो माना इलाज जेको आहे इहो छा सर्जरी आहे या इन जे बारे में थोरो विस्तार सां ॿुधायो? बोन मैरो ट्रांसप्लांट एक्चुअल सर्जरी कोन्हे, पर इन में पेशेंट जी केयर तमामु सुठे नमूने करणी पवंदी आहे। पहिरियों पेशेंट्स जो बोन मैरो, उन्हनि जो जेको पंहिंजो मैरो हूंदो आहे, उनखे पूरो दवाउनि सां कढी छॾींदो। उन खां पोइ वरी उन्हनि ॿियनि जो भाउ भेण जो बोन मैरो कढी शायदि मैच थियणु घुरिजे, उहो पहिरियों ई मैच कबो आहे। मैच थी वञे त भाउ भेण जो बोन मैरो कढी करे उहे सेल्स पेशेंट में जीअं ब्लड ट्रांसफ्यूजन ॾिबो आहे तीअं ॾिबो आहे। पर उन में काई रिस्क फैक्टर उन में रिस्क जो कढियो वञे थो बोन मैरो न, जंहिंजो डोनर में बिल्कुलु रिस्क कोन्हे। बाक़ी पेशेंट खे 5% खनि रिस्क आहे, पर तॾहिं बि बोन मैरो ट्रांसप्लांट असां कंदा आहियूं जंहिं बीमारी में ॿिए कंहिं तरीक़े सां उनखे कंट्रोल नथो करे सघिजे। आख़िरी त हिन में 60% माण्हू बिल्कुलु क्योर थी वेंदा आहिनि। त इन जो तमामु भई महत्वपूर्ण स्टेज आहे। कैंसर हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे भयानक, जंहिंजे सम्झो चवण सां ॿुधण सां ई हिकिड़ो जुंबश मतिलबु माण्हू घबराए थो वञे पियो। इहा कैंसर एक्चुअल आहे छा? या अल्सर मां थी थिए या इनखे नासूर चयो वेंदो हो पहिरीं सिंधीअ में? इहो जेकॾहिं थोरो वधीक विस्तार सां ॿुधाईंदा त ठीकु थींदो। हा, मां तव्हांखे तमामु थोरनि शब्दनि में कैंसर जे बारे में ॿुधायां थो त कैंसर एक्चुअली असांजे नॉर्मल जेके टिश्यूज़ आहिनि उन मां ई ओरिजिन थींदो आहे। नॉर्मल जेके सेल्स आहिनि असांजा उहे बिल्कुलु तमामु रेगुलेशन में आहिनि, कंट्रोल्ड आहिनि, पर जॾहिं उन्हनि जो उहो कंट्रोल निकिरी वेंदो आहे त उनखे असां कैंसर चवंदा आहियूं। त इहो कैंसर किथे बि थो थी सघे, हर कंहिं टिश्यू में थी थो सघे, स्किन में, माउथ में, लंग्स में, किडनी में, ब्रेन में, ब्लड में, बोन मैरो में, सभिनी हंधि इहो थी थो सघे। ऐं इहे सेल्स पोइ मल्टीप्लाई था थींदा वञनि, उन्हनि में कोई कंट्रोल नथो थिए, सभिनी हंधि फैलिजी था वञनि ऐं पोइ तकलीफ़ था ॾियनि। ऐं कैंसर ऐं ट्यूमर, उन में कैंसर में ट्यूमर ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकु चइबो आहे मलिग्नन, जेके हेॾां होॾां फैलिजी सघंदा आहिनि। ॿियो बिनाइन, जेके हिकु ई हंधि रहंदा आहिनि। त कैंसर जेके मलिग्नन ट्यूमर्स आहिनि, जेके हेॾां होॾां फैलिजी सघनि था, उन्हनि खे कैंसर चइबो आहे। अच्छा, जेको उहो ट्यूमर फिरे थो, हेठि मथे लहे थो, उनखे कैंसर। हर कंहिं हंधि उहो बदन में कंहिं बि हिसे में वञी था सघनि। कैंसर जूं कहिड़ियूं स्टेज आहिनि इलाज जे लाइ? कैंसर जे इलाज जे लाइ अॼुकल्ह तमामु घणियूं नयूं खोजनाऊं थियूं आहिनि, ऐं उन्हनि सां अॼु असां ईअं सम्झूं था त 50% कैंसर अॼुकल्ह क्यूरेबल आहिनि।
ब्लड कैंसर जो 1974 में जॾहिं मां जॉइन कयो इहा ब्रांच 0 क्योर हुई ऐं अॼु असां 70% ब्लड कैंसर जा मरीज़नि खे बिल्कुलु परमानेंट क्योर था करे सघूं। जेके पेशेंट अर्ली स्टेज में था अचनि, ब्रेस्ट कैंसर जा, लंग कैंसर जा, ब्रेस्ट कैंसर जी ॻाल्हि तव्हां कढी त इहो हिंदुस्तान में रेशो वधीक आहे? हिंदुस्तान में एक्चुअली ब्रेस्ट कैंसर अञा घणो घटि आहे। ॿाहिरनि मुल्कनि में ब्रेस्ट कैंसर तमामु वधीक आहे। एक्चुअली USA में 1 out of 9 लेडीज़ उन्हनि खे कैंसर ब्रेस्ट थियण जो उनजी वजह डॉक्टर साहब? हिन जो मेन कारण तमामु ऑब्वियस आहे, असांजो लाइफ स्टाइल। अच्छा, त जीअं लेडीज़ मैरिज लेट थी थिए, पहिरियों चाइल्ड बर्थ तमामु लेट एज में थो थिए, लैक्टेशन भई ॿार खे खीर पीआरण जो टाइम तमामु शॉर्ट थो थी वञे, हे फास्ट फूड, मैकडोनल्ड फूड जेके माण्हू खाइनि था, ऐं ॿियो फिज़िकल एक्टिविटी जीअं घटिजी था वञनि त इन्हनि सभिनी खे चांस तमामु वधीक आहे। ऐं उनजे करे शहरनि में ब्रेस्ट कैंसर कॉमन आहे। तव्हां विलेजिस में वेंदव त लेडीज़ में ब्रेस्ट कैंसर तमामु रेयर आहे। छा उते मैरिज जल्दी थी वञे, लैक्टेशन 2-2 साल माण्हू ॾियनि था, ऐं उते फैट त केरु खाए नथो। त उनजे करे लाइफ स्टाइल, ब्रेस्ट कैंसर इज़ अ डिज़ीज़ ऑफ लाइफ स्टाइल। उन ई लिहाज़ खां हिकिड़ी अवेयरनेस आणण जे ख़्याल खां तव्हां जसलोक हॉस्पिटल में हेल्पलाइन जो कोई सेल चालू कया, उन बारे में वधीक जे ॿुधायो। हा, असां हुते हेल्पलाइन ब्रेस्ट कैंसर जे लाइ चालू कयो आहे। इन जो मेन मक़सदु इहो ई आहे त माण्हुनि में अवेयरनेस पैदा कजे। हिकु त उन्हनि जो डपु निकिरे, भई ब्रेस्ट कैंसर काई वॾी ॻाल्हि कोन्हे, तमामु इन में अर्ली कैंसर में डायग्नोज थी वञे त बिल्कुलु क्योर थो थी सघे। ऐं उन में ब्रेस्ट बि पूरी रिमूव न कबी, सर्जरी सां न, उन में पूरी ब्रेस्ट बि रिमूव न कबी, तमामु थोरी एरिया रिमूव करे उन खां पोइ कीमोथेरेपी ऐं रेडिएशन ॾिबी आहे त बिल्कुलु क्योर थी वेंदो आहे। इहा केमोथेरेपी छा आहे डॉक्टर साहब? कीमोथेरेपी इहे दवाऊं थींदियूं आहिनि। इहे दवाऊं इन्हनि कैंसर सेल्स वटि वञी उन्हनि खे डिस्ट्रॉय करे उन्हनि खे। त इहे कीमोथेरेपी आहिनि, उन्हनि जा घणा ई क़िस्म आहिनि। शायदि रेडिएशन वग़ैरह, रेडिएशन जा रेज़ ॾिबा आहिनि, उन सां बि कैंसर जंहिं एरिया में ॾिबा आहिनि उन में ख़तमु थी वेंदा आहिनि। पर कीमोथेरेपी सॼे बदन में वेंदी आहे, त किथे बि हिकु बि सेल हूंदो त उनखे उहो कंट्रोल करे छॾींदो। तव्हां हिन वक़्तु डॉक्टर साहब कहिड़नि कहिड़नि हॉस्पिटल सां जॉइंट आहियो? मां हाणे जसलोक हॉस्पिटल में कैंसर जे डिपार्टमेंट जो डायरेक्टर आहियां, ऐं ॿियो रहेजा हॉस्पिटल में कैंसर डिपार्टमेंट जो चेयरमैन आहियां। त उन में ॿिन्ही हंधि तमामु वॾा सेंटर्स असां खोलिया आहिनि। उन में सभु फैसिलिटीज़ अंडर वन रूफ अवेलेबल आहिनि, जीअं माण्हुनि खे कैंसर जे ट्रीटमेंट जे लाइ हेॾां होॾां भिटकणो न पए। उन सां गॾु असां हिकिड़ो मोबाइल कैंसर फील्ड शुरू कई आहे, जंहिंमें इहो ब्रेस्ट कैंसर जे लाइ मैमोग्राफी, इहे हर कंहिं हंधि वञी उन्हनि जो मैमोग्राफी थींदी। सर्वाइकल कैंसर जे लाइ, यूट्रस कैंसर जे लाइ उन्हनि जो उते पैप स्मियर थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि में तमामु घणो कमु हली रहियो आहे, जीअं इन में पब्लिक खे अवेयरनेस थिए, उन्हनि जो डपु निकिरे ऐं उहे जल्दी डॉक्टर्स वटि अचनि त जल्दी इलाजु करे तमामु सवले इलाज सां उन्हनि जी कैंसर निकिरी वञे। डॉक्टर साहब, इहो त थियो कैंसर जे बारे में तव्हांजी जेका ॼाण मिली। असांजे सिंधी समाज, छाकाणि तव्हां ॿुधायो त तव्हां 47 में पंहिंजे परिवार सां हिते आया आहियो नंढे हूंदे। अॼु सिंधी समाज जंहिं मोड़ ते आहे, ख़ासि करे पंहिंजे ॿोली, पंहिंजे संस्कृति, पंहिंजे सभ्यता, पंहिंजे उन जेको असां मुहन जे दड़े जी सभ्यता चऊं था, उनखे कुझु ख़तरो तव्हांखे महसूसु थिए थो? मूंखे लॻे थो जीअं मुंहिंजी एजुकेशन पूरी सिंधीअ में थी, अप टू SSC, सिंधी मीडियम में सभु सब्जेक्ट्स असां पढ़िया, ऐं असां पाण में बिल्कुलु सिंधीअ में ॻाल्हाईंदा हुआसीं सभिनी दोस्तनि सां। ऐं अॼु बि सिंधी ॿोलीअ जो मां पढ़ी बि सघंदो आहियां, अरेबिक सिंधी, ऐं सभु नॉवल्स वग़ैरह मां पढ़ंदो आहियां अञा ताईं बि, ऐं सभिनी सां मिलंदा आहियूं त सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहियूं। पर जीअं मूंखे लॻे थो नेक्स्ट जनरेशन में माण्हुनि, सिंधी स्कूल त बंदि थी विया आहिनि, मुंहिंजो स्कूल बि बंदि थी वियो आहे हाणे, सिंध कॉस्मोपॉलिटन स्कूल बंदि थी वियो आहे हाणे, त ॿारनि खे त हाणे इंग्लिश में ई एजुकेशन थी मिले। न, पर हिकु ॻाल्हि तय आहे त सिंधी मीडियम में पढ़ण खां पोइ बि माण्हू हिकु ऊचाईअ ते
अची सघे थो, पहुची सघे थो। ऐं इहे मिसाल आहिनि, तव्हां जो LK आडवाणी आहे, राम जेठमलानी आहे, जेके साम्हूं नेशनल लीडर्स बि आहिनि, या तव्हांजे पीढ़ीअ खां अॻु जा जेके आहिनि उहो तमामु सुठी पोज़ीशन ते आहिनि। त किथे बि सिंधी ॿोलीअ में बि तइलीम हासिलु करणु ईअं न आहे त को असांजे जीवन में किथे रुकावट थो आणे पियो। त हींअर इहो छो नओं शौक़ु शुरू थियो आहे? कुझु तव्हांखे इन बारे में? मुंहिंजे हिसाब सां वर्ल्ड तमामु भई नंढी थी वई आहे TV मीडियम जे करे, त हर को चाहे थो भई थोरो घणो कॉमन थी वञे, भई वर्ल्ड हिकु ई एरिया में थी वञे, उन जे करे सॼो इन जो इम्पैक्ट पियो आहे। त इन जे करे धर्म त रसंदो असांजे सभ्यता ते, असांजे जेको पंहिंजी पूंजी आहे। त इन लिहाज़ खां के सुझाव तव्हांखे ध्यान ते अचनि था यंगस्टर्स खे ॿुधाइण लाइ? मुंहिंजे हिसाब सां इहो तमामु ज़रूरी आहे त असां पंहिंजे सिंधी ॿोली, सिंधी समाज जे लाइ तमामु रिस्पेक्ट रखूं, पाण में मिलूं, ऐं इन में जेके बि अॼु ताईं इन्हनि कमु कयो आहे उन्हनि जी हिस्ट्रीअ जे बारे में सभिनी ॿोलियुनि में उन्हनि जो कुझु नॉलेज सभिनी खे मिले, त पोइ इन सिंधी ॿोली, सिंधी समाज जो हलंदो ई रहंदो। मां चाहींदुसि त असांजे नाज़रीन खे, असांजे दर्शकनि खे तव्हां इहो ॿुधायो त सिंधी मीडियम में एडुकेशन वठण खां पोइ बि तव्हां हिकु अहिड़े मुक़ाम ते पहुता आहियो जिते सॼी दुनिया खे नाज़ आहे। तव्हांखे बेशुमार अवॉर्ड्स मिलिया आहिनि। अवॉर्ड्स जी लिस्ट मूं जॾहिं ॾिठी तव्हांजे बायोडेटा में, त मां सम्झां थो राष्ट्रपतिअ खां हींअर शायदि तव्हांखे पद्म श्री बि ॾिनो वियो आहे। त हिकिड़ो इहो साबित थी चुको आहे त असांजी ॿोली किथे बि असांजे वाधारे में रुकावट नथी आणे पई। जेको रंगमंच आहे उन जे तरफ़ तव्हांजो कॾहिं ध्यानु वियो आहे त सिंधी स्टेज असांजे कुझु ज़रूरतुनि खे पूरो करे सघे थी? असांजे छाकाणि जीअं तव्हां ॿुधायो त स्कूलनि में हींअर सिंधी नथी पढ़ी वञे या के स्कूल बंदि थी विया आहिनि, पर किथे किथे अञा बि सिंधी शुरू आहे। हिते बॉम्बे में बि किथे पढ़ी वञे थी, या हींअर सर्टिफिकेट कोर्स शुरू थी चुका आहिनि जंहिंमें जेकॾहिं कंहिंजो शौक़ु आहे त उहो वञी पढ़ी सघे थो। त सिंधी रंगमंच सां कॾहिं तव्हांजो लाॻापो रहियो आहे, या संगीत सां कुझु लाॻापो रहियो आहे? तव्हांजो हुन में चाह आहे या ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे? मां त सभिनी ॿोलियुनि में, पर सिंधी ॿोलियुनि जा जेके बि हेल ताईं म्यूज़िक एरिया में जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि सां त हमेशह असांजो पाण में मुलाक़ात थींदी रहंदी आहे, ऐं उन्हनि जा जेके बि सभु मशहूरु सॉन्ग्स ऐं उन्हनि जूं जेके वॾियूं वॾियूं तजुर्बा आहिनि उहे त असां हमेशह ॿुधंदा रहंदा आहियूं। मां कार में बि घणो करे सिंधी ॿोलियुनि जा तमामु सिंधी राग जे लाइ तव्हांजो चाव आहे ऐं उनजी कन रस आहे। सचुपचु असांखे वॾनि जेको वरसो ॾिनो आहे उहो हिकिड़ो ज़ख़ीरो, उहो सरमायो असांजे लाइ ॾाढो काराइतो आहे, पर छाकाणि त सही माना सां ॿारनि ताईं उहो न पहुतो आहे, त उन लिहाज़ खां बि असां चाहींदासीं कुझु कीअं पहुचे, छा करणु घुरिजे। जंहिं मोड़ ते अची पहुता आहियूं, सिंधी जिते अची हींअर पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधाइणो थो पए त असां सिंधी आहियूं, सिंधी ॿोली आहे, उन लाइ को सुझाव तव्हांजे ज़हन में हुजे? मुंहिंजे हिसाब सां त इहो सिंधी ॿोलीअ में तइलीम वठी उन खां पोइ काई बि तकलीफ़ बिल्कुलु नथी अचे, त तमामु भई ईज़ी आहे हर कंहिं ॿोलीअ में पंहिंजे पाण खे एक्सपर्ट करण जे लाइ। बाक़ी घर में ॿियनि मिटनि माइटनि सां असां जेकॾहिं सिंधीअ में कम्यूनिकेशन कयूं त मुंहिंजे हिसाब सां इहो तमामु सुठो रहंदो, ऐं ॿारनि खे बि, असांजे ॿारनि खे बि असांजे लाइ ऐं सिंधी समाज जे लाइ इज़त रहंदी। मतिलबु सिंधी हुअण जो हिकिड़ो अहसासु पैदा करणो आहे। अॼु जो जेको हीउ वातावरण आहे, जेको सियासत जो दौरु अॼु जो आहे, उन बारे में तव्हांजो छा तजुर्बो आहे? मुंहिंजे हिसाब सां त सभिनी हंधि तमामु भई इंडिया तमामु फास्ट वधी रहियो आहे। मां त ॾिसां थो भई इंडिया में मेडिकल फील्ड में ऐं सभु कंहिं फील्ड में तमामु फास्ट ग्रोथ थी रही आहे। माण्हुनि जो रहण जो सभु कुझु इम्प्रूव थींदो थो रहे। शहरनि में वधीक थियो आहे, विलेजिस में थोरो स्लो थो हले, पर मूंखे पक आहे त इंडिया हेॾनि माण्हुनि सां गॾु पंहिंजे
नॉलेज जे हिसाब सां तमामु अॻिते वधी करे तमामु सुठे नमूने भारत जो नालो ऊचो तव्हां थींदो। त सॼे दुनिया जे हिसनि में विया आहियो, घणनि ई सिंधियुनि सां मुलाक़ात तव्हांजी थी आहे, उन्हनि सां पंहिंजा हाल अहिवाल थिया आहिनि। तव्हांखे लॻे थो त उते सिंधी वधीक ख़ुशि आहिनि? मुंहिंजे हिसाब सां सिंधी सभिनी हंधि हिंदुस्तान में बि ऐं ॿाहिरि बि तमामु ख़ुशि आहिनि ऐं सुठे स्थान ते पहुता आहिनि। इंडिया में बि तव्हां ॾिसंदव त बिज़नेस फील्ड में, एजुकेशन फील्ड में, सभिनी हंधि मेडिकल फील्ड में सिंधी तमामु सुठे नमूने अचीवमेंट हासिलु कई आहे। ॿाहिरनि मुल्कनि में त तमामु घणो कयो अथऊं, पर अपॉर्चुनिटीज़ सिंधियुनि पकिड़े करे महिनत करे अहिड़े हंध ते पहुता आहिनि जिते हाणे भई पुठियां ॾिसण जो त सवाल ई कोन्हे, अॻिते ई वधंदो रहंदो। चलो डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया, पंहिंजे जीवन जा अनुभव असांखे ॿुधाया, सिंधी समाज जे बारे में तव्हां असांखे जानकारी ॾिनी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।